हिकिड़े टाइम ते खाऊं त मानी हिकिड़े टाइम ते मथा खाऊं। बदीन जी रवायती औरतुनि पारां खेनि मुसलसल नौकरियुनि तां नज़रअंदाज़ करण खिलाफ़ मिसमात मलूका पंहिंजी नियाणियुनि सां गॾिजी हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई। उन मौक़े ते बेवा मिसमात मलूका चयो त खेनि नव नियाणियुनि जो औलाद आहे जिन खे हिन वॾी महिनत करे उन्हनि खे पढ़ाए लिखाए डिग्री ॾियारियूं आहिनि, पर उन बावजूद बि हिकु बि नियाणीअ खे नौकरी न मिली सघी आहे। हिन चयो त 2010 में नियाणियूं साण करे हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं लगातार हिकु महीनो बुख हड़ताल कई हुई, जंहिं बाद पीपल्स पार्टी अॻवान फरहाल टारपुर फोन करे नौकरी ॾियण जो चई एहतिजाज ख़त्म करायो ऐं बुख हड़ताल ते पीपी लेडीज़ विंग जे अॻवान हिना दस्तगीर सनम टारपुर पहुची इहो वाइदो कयो त खेनि जल्द नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, पर 10 साल गुज़रण बावजूद खेनि हींअर ताईं मुंहिंजी हिकु बि नियाणीअ खे नौकरी न मिली सघी आहे। अॻ में बि असां एहतिजाज कयो हो, फरहाल टारपुर असांखे वाइदा ॾेई नौकरियूं कोन ॾिनियूं ऐं मुंहिंजूं नियाणियूं आहिनि, ऐं बेवस आहियां, सफ़ा बेवस आहियां। ऐं नियाणियूं वठी हाणे आऊं आई आहियां रोड ते, वरी बि आऊं आई आहियां त मुंहिंजो सां वाइदो कयो, वाइदो मूंखे पूरो करे ॾिन। ऐं जेको एतिरो ॻाल्हाए बि कोन थी सघां, ऐं मुंहिंजे नियाणियुनि खे वठी आई आहियां। मुंहिंजे नियाणियुनि जो रहम करियो, मुंहिंजे नियाणियुनि खे नौकरियूं ॾियो त असां 4 ॾींहं वेही को इज़त जी रोज़ी खाऊं, दुनिया सुकून सां घर में वेठी आहे। ऐं पंहिंजूं नियाणियूं वठी रोड ते वेठी आहियां। असांजो मुज़ाहिरो करण जो इहो मक़सदु आहे त असां एतिरियूं 9 भेणूं आहियूं, सभु असां महिनत सां, तमामु घणी महिनत सां थी पढ़ी हुयूं, एतिरी तालीम असां हासिलु कई आहे, ग्रेजुएशन आहिनि, कुझु भेणूं मास्टर कई अथनि। बुख हड़ताल कई हुई जेका अदी फरहाल टारपुर असांजी जेको बुख हड़ताल ख़त्मु कराई आहे, असां वाइदा कया, फ़ोन ते असांखे चयो, वाइदा कया, पंहिंजूं वर्कर मोकिलियूं, हिना दस्तगीर ऐं सनम टारपुर आई, उन असांजी बुख हड़ताल ख़त्मु कराई ऐं असां सां वाइदा कया त तव्हांखे नौकरियूं ॾींदासीं, पर अञा अॼु ताईं असांखे नौकरियूं न मिलियूं आहिनि। असां बिलावल भुट्टो खां इहो मुतालबो कंदासीं ऐं इहा अपील कंदासीं, हिकिड़ो निमाणो असांजो अर्ज़ु आहे त असां एतिरियूं नियाणियूं आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं ऐं असांखे अञा अॼु ताईं नौकरियूं न आहिनि मिलियूं। असांजो मुतालबो आहे इहो त आसिफ़ ज़रदारी सां, बिलावल सां, इमरान भाई सां, फरहाल टारपुर सां महिरबानी करे असांखे नौकरी ॾिनी वञनि। असीं बेरोज़गार आहियूं, असांजो गुज़र सफ़र ईअं पियो हले, उहो असांखे ख़बर आहे। हिकिड़े टाइम ते खाऊं त मानी हिकिड़े टाइम ते मथा खाऊं। मुंहिंजी माउ जी नज़र कोन्हे का, मुंहिंजी माउ शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जी मरीज़, असीं उनजी पूरी करियूं या पंहिंजी करियूं। असीं रोडनि ते इन करे आया आहियूं, अॻ में बि आयासीं, असां सां इहो ई वाइदो कयो वियो, असां तव्हांखे नौकरियूं ॾींदासीं, पर असांखे कोन ॾिनियूं वयूं नौकरियूं। वरी बि असीं आया आहियूं, महिरबानी करे असांजा ही हथ ॾिसो, नियाणियुनि जा, असीं यतीम आहियूं, असांखे नौकरियूं ॾिनियूं वञनि त असीं पंहिंजा सुख सां साह खणूं, मानी खाऊं टाइम सां। केॾी महांगाई थी वई आहे, असांजो कीअं गुज़र सफ़र हले पियो असांखे ख़बर आहे। अदा असांखे तमामु घणी परेशानी थिए थी, असीं हिकिड़े वेले खाऊं था त हिकिड़े वेले असीं वेठा आहियूं, छा असीं खाऊं था उहा असांखे ई ख़बर आहे त हिकिड़ी खाए थी, 2 कोन थियूं खाइनि। असीं तमामु घणा मजबूर आहियूं, तॾहिं हिन रोड ते असीं निकिता आहियूं। 2010 में बि असीं आहियूंसीं, पर असांखे नौकरी कोन ॾिनी वई। असां बिलावल भुट्टे खे, आसमा भुट्टे खे अर्ज़ु करियूं था त असीं तमामु घणा मजबूर आहियूं, असीं हाणे नथा गुज़ारे सघूं, बुखाली मां मजबूर थी असीं आया आहियूं, असांखे नौकरी ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।